بسم الله الرحمن الرحيم قال النبي صلى الله عليه وسلم اغتنم خمسا قبل خمس شبابك قبل هرمك وصحتك قبل سقمك وغناءك قبل فقرك وفراغك قبل شغلك وحياتك قبل موتك أو كما قال النبي صلى الله عليه وسلم. درود شریف. اللهم صل على سيدنا محمد وعلى آل سيدنا محمد رب زدنا علما وارزقنا. नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो इग़्तनिम खमसन क़ब्ल खमसिन, पंजनि शयुनि खां पहिरीं गनीमत सम्झो। पंज शयूं अव्हां वटि आहिनि, इन्हनि खे गनीमत सम्झो, इन खां पहिरीं जो पंज ॿियूं अची वञनि जेके गनीमत न आहिनि। नंबर 1 शबाबक क़ब्ल हरमिक, पंहिंजी जवानी खे पंहिंजी पोड़प खां पहिरीं गनीमत सम्झणु घुरिजे। जवान माण्हू निमाज़ पढ़ण में बि सवलो, रुकू करण ते बि क़ादिर, सजदो करण ते बि क़ादिर। जेको उमिरि रसीद माण्हू थी थो वञे उहो न रुकू करे सघे न सजदो करे सघे। इन करे जवान माण्हू जी इबादत पोड़े जी इबादत खां वधीक अफ़ज़ल आहे। छो करे जवानी जे अंदरि इंसान खे इलाही ख़्वाहिशात हूंदियूं आहिनि जंहिंजो नफ़्स चाहींदो आहे त इहे पूरियूं कर, इहे पूरियूं कर, इहे पूरियूं कर, पर उन सभिनीनि ख़्वाहिशुनि खे लत हणी करे मस्जिद में अचे थो। पर जॾहिं माण्हू उमिरि रसीदा थी थो वञे त सभु ख़्वाहिशूं ख़तमु थी थियूं वञनि। हाणे उनजे लाइ उन वटि को बि गुमराही जो रस्तो न आहे हूंदो। इन करे हू जेकॾहिं इबादत करणु अचे थो ऐं जवान बि इबादत करणु अचे थो त जवान खे वधीक सवाबु मिलंदो बनिस्बत उमिरि रसीदा जे खे। छो करे जवान खे गुनाह करण जा खोड़ मौक़ा हूंदा आहिनि, उमिरि रसीदा खे ओतिरा मौक़ा न हूंदा। इन करे जवानी खे छा सम्झणु घुरिजे, गनीमत सम्झणु घुरिजे। इन खां पहिरीं जो माण्हू पोड़प में दाख़िल थी वञे। ऐं वरी जवान माण्हू खे जेकॾहिं हज उमिरि ते मोकिलियो त बिस्मिल्लाह, हज उमिरि आसानी सां कंदो, पर उमिरि रसीदा माण्हू वेंदो त परेशान थींदो हुते ॿिए जे हवाले। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इरशाद फरमायो 7 माण्हू अल्लाह जे अर्श जे पाछे जे हेठियां हूंदा क़यामत जे ॾींहुं। यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्लुहु, जंहिं ॾींहुं को बि पाछो न हूंदो न, उन ॾींहुं अल्लाह जे अर्श जो पाछो हूंदो। माण्हू पघर में पिया परेशान थींदा, पर 7 क़िस्म जा माण्हू अहिड़ा हूंदा जेके उन पाछे ऐं छांवरे जे हेठां हूंदा, उन्हनि खे सुकून पियो मिलंदो। उन मां हिकिड़ो माण्हू उहो आहे शाबुन नशा फी इबादतिल्लाहि अज़्ज़ व जल्ल, उहो नौजवान जंहिं पंहिंजी जवानी सॼी अल्लाह जी इबादत में गुज़ारे छॾी। इहो क़यामत जे ॾींहुं अल्लाह जे अर्श जे पाछे में हूंदो। शबाबक क़ब्ल हरमिक, पंहिंजी जवानी खे पंहिंजे पोड़प खां पहिरीं गनीमत सम्झणु घुरिजे। नंबर 2 वसिहतक क़ब्ल सक़मिक, सेहत खे बीमारी खां पहिरीं गनीमत सम्झणु घुरिजे। असांजो हिकिड़ो दोस्त आहे, उनजो को अज़ीज़ बीमार आहे, एॾो बीमारी में मुब्तला आहे, एॾो बीमारी में मुब्तला, हर वक़्तु चए थो या अल्लाह मौत, या अल्लाह मौत, या अल्लाह मौत। इलाज कराए कराए थकिजी पियो, इलाज थिए ई कोन थो, फ़ाइदो थिए ई कोन थो। ज़बान ते हिकिड़ो जुमिलो अथसि बसि, या अल्लाह मौत, या अल्लाह मौत, या अल्लाह मौत। इन करे हिन सिहत खे गनीमत सम्झिजे, इन खां अॻे जो बीमारी अची वकोड़े। असां SRTC में मुंहिंजी सॼी ज़िंदगी गुज़री आहे, मुंहिंजी पैदाइश SRTC जी आहे। असांजे घर जे आम्हूं साम्हूं हिकिड़ो अलाह जो बानो रहंदो हो, वॾो ख़ुशहाल माण्हू। 4-5 हुनजा कोस्टर हूंदा जेके कासमाबाद टू हैदर चौक ते हलंदा। इन खां अलावा हुनखे 5-7 कारूं हुयूं, 8-10 हुनजी जॻहियूं हुयूं जेके किराए ते ॾिनल हुयूं। ख़ुशहाल माण्हू। अचानक हुनखे हार्ट अटैक थियो, बाईपास कराए आयो,
कुझु अरसे खां बाद में वरी उनखे तकलीफ़ शुरू थी वई, सूर 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 सूर। हे डॉक्टरनि खे ॾेखारे पियो, डॉक्टर चवनि पिया अहिड़ो को मसइलो ई कोन्हे, ख़ैरु आहे, हे टेबलेट वटि सही थी वञे, हे टेबलेट वटि सही थी वञे। उनखे ॻाल्हि सम्झ में न पई अचे, डॉक्टर चवंदा ख़ैरु आहे, कोई अहिड़ो मसइलो कोन्हे, पर मूंखे सूर ख़तमु कोन थो थिए, सीने में सूर आहे, हल हलां हल हलां हल हलां। उनजी हिकिड़ो घर हुयो ख़ुदा की बस्ती में, कोटड़ी में, पिस्तौल खयईं ऐं सिधो ओॾे हले वियो। ॿारनि खे मोकिलायो, मां वञा थो पियो, राति उते रहंदुसि, सुबुह जो ईंदुसि। घर वारनि खे ॿुधाई कोन त मां हिन कम लाइ वञा। पिस्तौल खणी करे ओॾे ई वियो ऐं वञी करे उते राति रहियो, पर हिनखे हिमत कोन थी त पंहिंजो पाण खे को मारियां। राति रही करे वरी ॿिए ॾींहुं बि कोन आयो, वरी टे ॾींहं बि कोन आयो, टे ॾींहं उते रहियो, पर हिनखे माना ॾाढी तकलीफ़ हुई सीने में, पर ही को कदम बि न खणी सघियो। बिलाख़िर वरी 3 ॾींहंनि खां पोइ या ॿिए ॾींहं ते या 3 ॾींहं ते मोटी आयो, वरी पंहिंजे ॿारनि बचड़नि में अची रहियो। इत्तेफ़ाक़ सां 3 या 4 ॾींहं ते वरी घर माइटनि में शादी हुई, दादू जा हुआ, शादी हुई त घर ॿार वारनि खे सभिनि खे चई तव्हां वञो, 5 पुट 3 नियाणियूं ऐं घरवारी, सभिनि खे चई तव्हां वञो शादी में शिरकत कयो, मां हिते आहियां। सभु राज़ी थिया, उन्हनि खे कार कराए ॾिनी, हिकिड़ी कार ॿी कार, त वञो हितां। ही घर मां जीअं ई निकिता, ही माना ही घर मां कमरे, घर खां ॿाहिरि निकिता, हिन कमरे में वञी दरवाज़ो बंदि कयो। हे थोरो अॻिते हलिया त गली जे कुंड ते कारूं बीठियूं हुयूं, उन कारुनि में वेठा त पोयां फायर जो आवाज़ थियो, फायर जो आवाज़ थियो ते वापसि भॻा सभु, त साईं घर मां फायर जो आवाज़ आयो आहे। भॻा भॻा जल्दी आया, दर खोले अंदरि विया त ॾिठऊं त दरवाज़े जे हेठियां खां ईअं रत निकिरी आयो आहे, दरवाज़े कुंडी लॻल, धक हणी हणी करे दरवाज़े खे भॻऊं त हमरा थधो पियो। वसिहतक क़ब्ल सक़मिक, मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, सेहत खे गनीमत सम्झो बीमारी खां पहिरीं। नंबर 3, वग़िनाअक क़ब्ल फ़क़रिक, पंहिंजे गनी हुजण खे, मालदार हुजण खे, पैसो अथव त इनखे गनीमत सम्झो, इन खां पहिरीं जो तव्हां फ़क़ीर थी वञो। 2 रुपया आहिनि त इन ते शुक्र अदा कयो जो अलाह साईं तौफ़ीक़ ॾिनी आहे, जो पंहिंजे खीसे में पंहिंजा हलाल जा 2 रुपया आहिनि। इहो न आहे त माण्हू कंहिंजे अॻियां हथ थो टंगे, शुक्र अलाह जो, इन ते नाशुक्री न करणु घुरिजे, जेको आहे अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह। पर अलाह इहो बि खसे छॾे ऐं पोइ माण्हू बिल्कुलु फ़क़ीर थी वञे, मोहताज थी वञे, उन्हनि जे अॻियां हथ पियो टंगे त अलाह जे नाले ते ॾे या मुंहिंजी मदद कर, अलाह जी पनाह। अलाह अहिड़े ॾींहं खां असां तव्हां सभिनी मुस्लमान खे महफ़ूज़ फरमाए। ग़िनाअक क़ब्ल फ़क़रिक, पंहिंजी मालदारी खे गनीमत सम्झो फ़क़ीर थियण खां पहिरीं पहिरीं। अखबारुनि में आए ॾींहुं पढ़ूं था पिया, गुर्बत की वजह से उसने 5 बेटों को कत्ल कर दिया, बीवी को भी कत्ल कर दिया, 2 बेटों को भी कत्ल कर दिया, 2 बेटियों को भी कत्ल कर दिया। रोज नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो, वग़िनाअक क़ब्ल फ़क़रिक, पंहिंजे गना खे, मालदारी खे, 2 रुपया अथव इन पैसनि खे गनीमत सम्झो फ़क़ीर थियण खां पहिरीं। 3 टाइम इज़त जी मानी मिले थी न, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह तुंहिंजा करम बसि। बजाए हिन जो असां वॾा वॾा ख़्वाब ॾिसूं त असांजो डिफेंस में बंगलो हुजे, या असांजो कराची में सीवियो ते असांजो फ्लैट हुजे, या वग़ैरह वग़ैरह वॾा ख़्वाब ॾिसूं त हर महीने असां दुबई घुमणु वञूं या पेरिस घुमणु वञूं, शुक्र कयो अलाह से इज़त जी मानी ॾिए थो, इहा वॾी ॻाल्हि आहे। उन्हनि माण्हुनि खां पुछो जेके सॼो ॾींहुं त अलाह जे नाले ते चवंदा आहिनि, अलाह जे नाले ते अलाह जे ग़िनाअक क़ब्ल फ़क़रिक, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, पंहिंजे ग़िना खे, पंहिंजे मालदारी खे, पंहिंजे पैसे खे गनीमत सम्झो फ़क़ीर थियण खां पहिरीं पहिरीं। नंबर 4, वफ़राग़क क़ब्ल शुग़लिक, फ़राग़त खे गनीमत सम्झो मशगूल थियण खां पहिरीं पहिरीं। हिकिड़ो माण्हू मसरूफ़ थी वियो, उहो मसरूफ़ माण्हू एतिरी इबादत नथो करे सघे जेको फ़ारिग़ माण्हू करे सघे थो पियो। फ़राग़त इहा अलाह जी तरफ़ां नेमत आहे, हिन में माण्हू इबादत में मसरूफ़ रहे। मारूफ़ करखी रहमतुल्लाह अलैह, अल्लाह जो बानो गुज़रियो आहे, वो हिकु दफ़े वियो नाई वटि वार ठाहिण जे लाइ। नाई खे
वटि वेठो हुजे त हाणे माण्हू चुप करे वेठो हूंदो। पोइ हिन पंहिंजी ज़बान हलाइणु शुरू कई, अलाह अलाह करणु शुरू कयो, पढ़ंदो रहियो पढ़ंदो रहियो पढ़ंदो रहियो। नाई वार ठाहिया, वार ठाहिण खां पोइ मुठियूं सेट करण जे लाइ आयो वेझो, त हुनखे चए पियो साईं तव्हां थोरो जेको पढ़ो था न, 2 मिंट बंदि कयो, तव्हां त मां तव्हांजूं सुठे नमूने मुठियूं सेट करे वठां। मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह फरमायो, तूं पंहिंजो कमु कर, मां पंहिंजो कमु कयां थो। तुंहिंजो कमु आहे वार सेट करणु, इहो तूं कर, मुंहिंजो कमु आहे अलाह खे राज़ी करणु। मां हिते पढ़णु बंदि कोन कंदुसि, मां पढ़ंदुसि। इहा फारिग़ वेठो आहियां, हिते बि छो न अलाह अलाह करे वठां, अलाह खे राज़ी करे। इलाही माण्हू आहिनि वीचारा सॼो ॾींहुं महिनत मज़दूरी में, सॼो ॾींहुं महिनत मज़दूरी, 5 मिंट जेकॾहिं हुनखे निमाज़ जे लाइ मिली था वञनि त अची सजदो कंदा, चवंदा शुक्र आहे अलाह इहे भला 5 मिंट त ॾिनई। न त के सेठ साहिबान अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके निमाज़ जे लाइ बि टाइम कोन ॾींदा, वेठा हुजे त भई त कमु कयो, निमाज़ न वञे। इमाम अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह जे हिकिड़ो पाड़ेसी हुयो, लोहार हुयो, लोह जो कमु कंदो। उन वीचारे जो इंतिकाल थी वियो। उते जो पाड़े जो ई हिकिड़ो मुहद्दिस हो, उन ख़्वाब में उन लोहार खे ॾिठो। हिन सवाल कयुसि लोहार खां, ॾे ख़बर अॻियां अलाह जे दरबार में तुंहिंजी हाज़िरी थी, छा मामिलो थियो तुंहिंजो? हुन ॿुधायो साईं मामिलो, मां अलाह जी दरबार में हाज़िर थियुसि, अलाह साईं फरमायो त तुंहिंजो मक़ाम मां उहो ई कयां थो जेको अहमद बिन हंबल जो मक़ाम ऐं मर्तबो। लोहार हुयो, ई लोह सॼो ॾींहुं कुटींदो हुयो, छुरी ठाहिण, कैंची ठाहिण या तलवारूं ठाहिण, नेज़ा ठाहिण, हुनजो इहो कमु हुयो। पर तोखे मां मक़ाम उहो थो ॾियां जेको अहमद बिन हंबल रहमतुल्लाह अलैह खे ॾिनो अथऊं, जेको वॾो जय्यद फ़क़ीह आलिम हुयो। जंहिं ख़्वाब में ॾिठो हुनजी अखि खुली वई। हिकु लोहार खे उहो मक़ाम जेको वक़्त जे फ़क़ीह खे मिलियो आहे, अलाए कहिड़ी ॻाल्हि आहे। उनजी घरवारी ॾे दरवाज़े ते वियो, अम्मा तुंहिंजे मुड़ुस खे मूं ख़्वाब में ॾिठो आहे, ऐं उनखां सवाल कयुमि त अलाह साईं तोसां कहिड़ो मामिलो कयो? जवाबु मूंखे ॾिनई अहमद बिन हंबल जो रुतबो मूंखे अलाह साईं ॾेई छॾियो। अहमद बिन हंबल हयात हो, माण्हुनि जे दिलनि में हुनजी मोहबत ई अलाह साईं हुनखे वॾो नवाज़ियो। जेको मक़ाम हुनखे मिलियल आहे, साॻियो मक़ाम हिन लोहार खे ॾिनो। अलाह साईं ईअं थो फरमाए, कहिड़ो हिन जो अमल हो जंहिंजे करे अलाह तबारक व तआला हिनखे इहो मक़ाम ॾिनो? घरवारी खां बि पुछी, उन ॿुधायो अदा हिन जो ॿियो त को अमल कोन्हे। 2 अमल हिन जा अजीब हुया। नंबर 1, जॾहिं लोह कुटींदो हो न, भई लोह जी मथे खणी हथोड़ो मथे खणी धकणु ॾींदो, हेॾा आवाज़ ईंदी, अल्लाह अकबर जी आज़ान जी आवाज़ ईंदी न, हे धक हणंदो न हो, इतां ई लोह हेठि कंदो हो, हथोड़ो हेठि कंदो हो, ऐं नमाज़ जी तयारी करे हलो नमाज़ तयारी, बसि कुझु बि न आहे करिणो, नमाज़ पढ़णी। नंबर 1। नंबर 2, राति जो असां गर्मियुनि में छित ते सुम्हंदा हुआसीं त असांजो पाड़ेसी अहमद बिन हंबल, त हे जेॾी महिल अची लेटंदो हो त अहमद बिन हंबल बि छित ते राति जो गर्मीअ करे ईंदो हो। हे अची लेटंदो हुयो ऐं अहमद बिन हंबल नफ़िल शुरू कंदो हो। पोइ हे वरी हसरत मां अहमद बिन हंबल खे ॾिसंदो, अलाह मां सॼो ॾींहुं मज़दूरी कयां थो पियो, मूं में एतिरी ताक़त कोन्हे त मां तुंहिंजे साम्हूं दरबार में बीह करे सॼी राति ईअं इबादत कयां जीअं अहमद बिन हंबल इबादत करे थो। अलाह मूंखे बि का मशगूलियत खां फराग़त ॾे, ता त मां सॼी राति तुंहिंजी इबादत कयां, ॾींहं जो थोरी मज़दूरी कयां, मुंहिंजे लाइ काफ़ी थी वञे, ऐं राति जो मां तुंहिंजी इबादत कयां। इहा हुनजी वॾी हसरत ऐं चाहत हूंदी हुई, पर आख़िर ताईं हुनखे मौक़ो न मिलियो, फराग़त न मिली, ऐं हुनजो इंतिकाल थी वियो। अल्लाह तबारक व तआला हुन मुहद्दिस फरमायसि, बसि अल्लाह तबारक व तआला इन 2 अमलनि जे करे हुनखे मक़ाम अहमद बिन हंबल वारो ॾेई छॾियो। मसरूफ़ हो, फराग़त न हस, पर हुनजी चाहत इहा आहे त जीअं अहमद बिन हंबल सॼी राति अलाह जी दरबार में बीठो आहे न, त मुंहिंजी बि दिलि चए थी मां सॼी राति बीहां, पर थकिजी थो पां, सॼो ॾींहुं मज़दूरी करे नथो बीह सघां। फराग़ क़ब्ल शुग़लिक, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फारिग़ रहण खे गनीमत सम्झो, मशगूल रहण खां पहिरीं पहिरीं। नंबर 5, व हयातक क़ब्ल मौतिक, पंहिंजी हयात खे मौत खां पहिरीं पहिरीं गनीमत सम्झो। जेसि ताईं इन नक मां साह अचे वञे थो पियो, तेसी ताईं इन लम्हे खे गनीमत सम्झणु घुरिजे। इन खां अॻु में जो मौत जो फ़रिश्तो मथां अची बीहे। मरण खां बाद में जेकॾहिं असां करोड़े नेकियूं कमाए वठूं न, का बि नेकी जो को बि अलाह जी दरबार में वज़न न हूंदो। जीअरा आहियूं त हिकिड़ो सुभान अल्लाह बि असांजो क़ीमती आहे।
हिकिड़ो अलाह वारो इहो रस्ते तां वञे पियो, हुनजो के क़बर तां गुज़रान थियो, अलाह सां हुनजे लाइ कशफ खोलियो, रस्तो खोलियो, ऐं हुनजे क़बर में हिकिड़ो अलाह जो बानो जेको सुतो पियो हुयो उहो क़ुर शरीफ़ जी तिलावत करे, उहो हिनखे नज़र अचे पियो। हैरान थी वियो, क़बर में असां ॿुधंदा आहियूं अजीब अजीब मामला, हीउ त अञा ई अजीब पियो ॾिसां, ते अलाह जो बानो क़ुर जी तिलावत करे थो क़बर में। मूं हुन सां ॻाल्हायो त दादा तूंखे कहिड़ो मामिलो तोसां थियो आहे, तूं क़बर में क़ुर पियो थो पढ़ी? हुन चयो ॻाल्हि इहा आहे जो फ़रिश्ता जीअं मूंखे माण्हू दफ़न करे हलिया विया त फ़रिश्ता अची हाज़िर थिया, मूंखां सवाल कयूं, अलहमदुलिल्लाह थोरी घणी नेकी अलाह साईं क़बूल कई हुई, मूं सवालनि जा जवाब सही सही ॾेई छॾिया। पोइ अलाह साईं मूंखां पुछियो त हाणे त तोखे उथणो वरी क़यामत में, लिहाज़ा जेका तुंहिंजी फरमाइश हुजे मां तुंहिंजी पूरी कयां। त मूं चयोमांसि अलाह मूंखे क़ुर सां मोहबत आहे ॾाढी, मूंखे क़ुर ॾे त मां क़ुर पढ़ां हिते वेही करे। जॾहिं खां गुज़ारे वियो आहियां हींअर ताईं 70,000 दफ़ा क़ुर शरीफ़ ख़तमु कयो अथमि, 70,000 दफ़ा मूं क़ुर शरीफ़ ख़तमु कयो आहे। पर हिकिड़ो कमु कर, तूं हिते सुभाणे अलाह चओ, इन जो सवाबु मूंखे ॾे, ही 70,000 दफ़ा जेको क़ुर पढ़े थो इन जो सवाबु मां तोखे थो ॾियां। हुन चयो छो? 70,000 दफ़ा क़ुर शरीफ़ तूं पढ़ियो आहे, इन जो सवाबु मूंखे थो ॾी। हुन चयो त हाणे हिन जे अमल जी का क़ीमत आहे ई कोन, जिंदा आहे त माण्हू अलाह वटि नेकी कंदो न त उहा नेकी क़बूल आहे, मरण खां बाद में हाणे को अमल कोन्हे, जेकॾहिं अमल कंदो बि सही त उहो माना हवा में उॾरी वेंदो, इन जी अलाह वटि का बि हैसियत ऐं मायार कोन्हे। व हयातक क़ब्ल मौतिक, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो पंहिंजी हयाती खे, ज़िंदा रहण खे मरण खां पहिरीं पहिरीं गनीमत सम्झो। जेको कमाइणो आहे हिते कमाइणो आहे, मरण खां पोइ कमाई कोन्हे, उते बदिलो मिलंदो बसि। अल्लाह खां दुआ आहे अल्लाह तबारक व तआला हिन 5 शयुनि खे असां इहे गनीमत तौरु असांखे नसीब फरमाए, ऐं हीअ जेके 5 आहिनि जेके गनीमत न आहिनि अल्लाह सां हिननि खां महफ़ूज़ फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाह।